Power to the people. 8 मार्च 1857 ईस्वी न्यूयॉर्क शहर में पौरियत औरतुनि जेकी गारमेंट फैक्ट्रियुनि में कमु कंदियूं हुयूं तन घटि उजरत ऐं नामुनासिब हालतुनि ख़िलाफ़ हड़ताल कई ऐं मुतालबो कयो त उन्हनि खां 16 कलाकनि जे बदिरां 10 कलाक पोरियो वरितो वञे। 1928 ईस्वी ते 15,000 खां वधीक अमरीकी औरतुनि 8 मार्च ते वोट ॾियण जो हक़ हासिल करण लाइ वॾो एहतिजाज कयो। 8 मार्च 1915 ईस्वी नॉर्वे जे गादी वारे हंध ओस्लो में औरतुनि पहिरीं आलमी जंग जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। 8 मार्च 1917 ईस्वी में रूस में पहिरियों दफ़ो औरतुनि खे वोट ॾियण जो हक़ु ॾिनो वियो, जंहिं करे इहो ॾींहुं सोवियत यूनियन में क़ौमी मोकल जो ॾींहुं थी वियो ऐं दुनिया जे अंदरि सोशलिस्ट तहरीक बि उन ॾींहं खे मल्हाइणु शुरू कयो। 8 मार्च 1918 ईस्वी में सेंट पीटर्सबर्ग शहर जी औरतुनि रूस जे बादशाह ज़ार निकोलस जे ख़िलाफ़ बग़ावत जो अलम बुलंद कयो। इन तरह सां 8 मार्च हिकु रिवायती ॾींहुं बजाए औरतुनि जो आलमी ॾींहुं बणिजी वियो। सिंध में औरतुनि खे इंसानी बराबरी जा हक़ ॾियारण लाइ हर महाज़ ते सियासी, सक़ाफ़ती ऐं अमली वेढ़ कंदड़ मोहतरम रसूल बख्श पलीजो खे बि अॼोके ॾींहं ते नथो विसारे सघिजे, जंहिंजी तहरीक ऐं पोरे सबबि न सिर्फ़ु सिंध जा मुख़्तलिफ़ सियासी हल्का औरतुनि खे सियासत में शामिल करण ते मजबूर थिया, पर इहे असर क़बूल कंदे अॼु बलोचिस्तान जूं औरतूं बि पंहिंजी क़ौमी जिदोजहदनि में मर्दनि सां कुलो कुले में मिलाए बीठल आहिनि। सॼी तारीख़ में औरतुनि जो किरदारु समाज लाइ अहम हिसो रहियो आहे। तंहिं करे जेकॾहिं तव्हां समाज में तरक़ी जे इम्काननि ते यकीन रखो था त औरतुनि खे बाख्तियार बणाइण ऐं सियासत, इक़्तिसादियात ऐं समाजी शोबनि समेत ज़िंदगी जे हर शोबनि में सिन्फ़ी बराबरी खे फ़रोग़ ॾियण जी अहमियत ते ज़ोर ॾियो। औरत खे क़यादत जा किरदार अदा करण लाइ हिमथायो वञे, फ़ैसिलो साज़ी जे अमल में उन्हनि जे आवाज़नि खे ॿुधो वञे त जीअं हिन समाज जी तरक़ी जे ख़्वाब खे साभियां ॾेई सघिजे। फैक्चुअल विलेज जी टीम तरफ़ां सिंध समेत सॼी दुनिया जी औरतुनि लाइ बराबरि इंसानी हक़नि जी हासिलात वारी जंग खे सुरुख़ सलाम।